हुजूर जी ज़बान था जेके लफ़्ज़ निकिता उहे बरहक़ ऐं सच्चा। दुनिया की हर ॻाल्हि पूरी थी सघे थी, नबी पाक जे ज़बान मां जेके लफ़्ज़ निकिरा इहे पूरा ये असांजो ईमान आहे। फरमाए कान का हज व उम्रत, माना ब हज फर्ज़ पर ब उम्रत जो क़बूल थियल निशान। हुज़ूर फरमाया इधर इत्काफ़ वारे में कुछ अहिड़ियूं शयूं आहिनि जेको हिन खां रहिजी वेंदियूं। कहिड़ियूं? पहिरें नंबर ते त मां मरीज़ जी इयादत न करे सघंदुमि, बीमार माण्हू जी इयादत, माण्हू मरी वियो जनाज़ो न पढ़ी सघूं, ठीकु आहे। पोइ हाजतमंद ज़रूरतमंद आहे, पोइ ॿार बि कोई हाणे न वियो सलाह हे न भुली सघियो, इत्काफ़ रुकिजी वियो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त मलाइका खे हुकुम कयो आहे त सवाब लिखोसि, मरीज़नि जी इयादत बि लिखोसि, जनाज़े ते वियो लिखोसि, ग़रीबनि जी मदद लिखोसि, पर पीअण सभु इबादत में लिखोसि। माना 24 कलाक इत्काफ़ वारे जी इबादत आम था। एॾो वॾो सवाल। ऐं चौथी इबादत आहे रमज़ान में लैलतुल क़द्र वारी आहे। लैलतुल क़द्र आहे, इहा बि पोएं रात आहे, इत्काफ़ बि पोएं रात आहे। हाणे लैलतुल क़द्र जी रात में सवाब कहिड़ो आहे? उन जे लाइ रब पाक ने फरमाया इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराका मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ़ि शहर। लैलतुल क़द्र नबी साईं ॿुधाई हुई, वक़्त बि मुक़ररु थी पियो त हिन तारीख़ ते हिन रात में हिन टाइम ते लैलतुल क़द्र थींदी। पर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा खे ॿुधाइण जो अचनि पिया त ॿाहिरि पाण में सहाबा कंहिं ॻाल्हि ते पैसे तराज़ो कयो वेठा हुया, थोरो आवाज़ भी बुलंद हो, झगड़े की सूरत हुई। नबी साईं को ॻाल्हि अल्लाह ख़ुदि पीअण सभु इबादत में लिखो। माना 24 कलाक इत्काफ़ वारे जी इबादत आम था। एॾो वॾो सवाल। ऐं चौथी इबादत आहे रमज़ान में लैलतुल क़द्र वारी आहे। लैलतुल क़द्र आहे, इहा बि पोएं रात आहे, इत्काफ़ बि पोएं रात आहे। हाणे लैलतुल क़द्र जी रात में सवाब कहिड़ो आहे? उन जे लाइ रब पाक ने फरमाया इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराका मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ़ि शहर। लैलतुल क़द्र नबी साईं ॿुधाई हुई, वक़्त बि मुक़ररु थी पियो त हिन तारीख़ ते हिन रात में हिन टाइम ते लैलतुल क़द्र थींदी। पर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा खे ॿुधाइण जो अचनि पिया त ॿाहिरि पाण में सहाबा कंहिं ॻाल्हि ते पैसे तराज़ो कयो वेठा हुया, थोरो आवाज़ भी बुलंद हो, झगड़े की सूरत हुई। नबी साईं को ॻाल्हि अल्लाह ख़ुदि हिनजो सवाब हुआ, हिनजो अजर हुआ। असां बज़ार 4 रकात पढ़ियोसीं न, खणियो 4 रकात फ़र्ज़ पढ़ियोसीं। 4 रकात फ़र्ज़ में सजदा घणा ॾिनासीं बा? 2 सजदा ऐं 1 रकात में 8 सजदा कयासीं। रकातूं पढ़ियूंसीं 4, घणियूं पढ़ियूंसीं? 1 रकात जे मुक़ाबले में अल्लाह 70 रकात जो सवाब लिखायो। हिकिड़े सजदे जे मुक़ाबले में 70 सजदनि जो सवाब। हाणे 8 सजदनि खे 70 सां ज़रब कयो, ॿुधायो न? ऐं 4 रकातनि खे 70 सां ज़रब कयो। तरावीह में घणी रकात पढ़ंदा हुआ? सजदा घणा ईंदा? 40। हाणे 20 रकातूं 70 सां ज़रब कयो, 40 सजदनि खे 70 सां ज़रब कयो। ऐं फज़ाइल रोज़नि में ईंदो आहे त हिकिड़े सजदे में हिकिड़ो सजदो जेको तरावीह में ॾियूं था, अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन बारे जे आमानामे में 1500 नेकी लिखाए। घणे लिखाइबो आहे? 1500। 2 सजदा माना 3000। 40 सजदनि जूं नेकियूं इहे जेकॾहिं 1500 सां ज़रब कयो त घणी थींदियूं? असां उहे ख़ुशनसीब इंसान जेके तरावी भी पढ़नि था, रोज़ा भी रखनि था, नफ़िली इबादत कनि था, पर बदबख़्त इंसान उहे आहिनि जेके रोज़ा भी नथा रखनि ऐं तरावी भी नथा। पंहिंजी मर्ज़ी सां कनि, जुमे जे राति ज़ोर ॾियूं था, जुमे जी राति इबादत आहे, का इबादत आहे सिर्फ़ु जुमो ई जुमो आहे।
एडो वडो रमजान बरकत भरियो महीनो आहे जो रमजान जो हिकिड़ो लम्हो लम्हो खुदा जो कसम आहे वॾो कीमती आहे। 11 महीना हिन रमजान जे इंतज़ार में हूंदासीं, अलाए कंहिंजी हयाती रहे अलाए न रहे, अलाए असां अॼु ज़िंदा आहियूं अलाए सुबुह असां हूंदासीं कोन, पर रमजान खे पंहिंजो कीमती नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो रोज़ानो इफ्तारी असांखे हूंदी आहे, रोज़ानो छा हूंदी आहे असांखे हूंदा आहिनि पुलाव यखनियूं अजीब भाॼियुनि जा क़िस्म फल ऐं फ्रूट। हिकु ध्यानु आज़ाद जो हूंदो आहे, ॿियो ध्यानु हूंदो आहे खाइण जे। मुआज़न ते छो कई आहे, अहिड़ा मुंहिंजे साम्हूं ताम पिया आहिनि, फ्रूट पिया आहिनि, इहा ख़बर असां बेअकुलनि खे कोन्हे। इन वक़्त में अल्लाह रब्बुल इज़्ज़त रोज़ानो ऐलान कंदो आहे 10 लख माण्हू जहन्नम मां आज़ाद कंदा। इन वक़्त इफ्तारी जे वक़्त में 10 लख जहन्नम मां जेके जंहिंते जहन्नम वाजिब थी चुकी आहे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त मलाइकनि खे चवंदो आहे इनखे कढी करे जन्नत में मोकिलियो। पर इहे 10 लख मुवहिद हूंदा, मुशरिकनि खे मतिलबु सम्झो मुशरिक बेदाती इनजी काई माफ़ी कोन्हे। जेकॾहिं दुनिया में तौबा करे मरी वियो आहे मुशरिक तो माफ़ी मिलंदसि, दुनिया में बेदाती तौबा करे मरी वियो आहे तो माफ़ी मिलंदसि। बाक़ी जेकॾहिं बग़ैर तौबा जे मुशरिक ऐं बेदाती मरी वियो आहे त हुनखे माफ़ी कोन्हे। बाक़ी मुवहिद मुस्लमान जो ऐलान आहे त रोज़ानो आख़िरी जेकॾहिं रमज़ान थींदो न आख़िरी अलबत ॿियो ईंदो हदीस में त जुमे जी राति ऐं जुमे जो ॾींहुं, ॾिसो न जुमे जी फज़ीलत केतिरी आहे जंहिंखे असां तव्हां सम्झो ई कोन था। जुमे जी राति ऐं जुमे जो ॾिहाड़ो फ़ज़ाइल रमज़ान में लिखियल आहे त हिकु हिकु कलाक जे अंदरि 10 लख जहन्नम मां मलाह 24 कलाक आहिनि सुबुह ऐं शाम। राति जे में घणा कलाक आहिनि? 24 कलाक। 10 लख हिकु कलाक में, 10 लख ॿी कलाक में, 24 कलाकनि में ज़रबिया कयो त 10 लखनि ते त घणा करोड़ माण्हू अल्लाह हिन रमज़ान जे बरकत जे करे हिन जुमे ऐं जुमे जी राति ऐं ॾींहं जे करे जहन्नम मां आज़ाद करे जन्नत जे हवाले कयो। रब जे हुज़ूर जी ज़बान खां जेके लफ़्ज़ निकिता उहे बरहक़ ऐं सचा। दुनिया की हर ॻाल्हि पूरी थी सघे थी, नबी पाक जो ज़बान मां जेके लफ़्ज़ निकिरा इहे बुरा ये असांजो ईमान आहे। फरमाए कान का हज ताईं व उम्र ते माना ब हज मर्दे पर ब उम्र जो क़बूल थियल निशान। हुज़ूर फरमाया इधर इत्काफ़ वारे में कुछ अहिड़ियूं शयूं जेको हिन खां रहिजी वेंदियूं। कहिड़ियूं? पहिरें नंबर ते त मरीज़ जी इयादत न करे सघंदो, बीमार माण्हू जी इयादत, माण्हू मरी वियो जनाज़ो न पढ़ी सघो, ठीकु आहे। पोइ हाजतमंद ज़रूरतमंद आहे, पोइ ॿार बि कोई हाणे न वियो सलाह बि कोन वञण हे न भुली सघियो, एतिकाफ़ रुकिजी वियो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त मलाइकनि खे हुकुम कयो आहे त हिन जो सवाब लिखोसि, मरीज़नि जी इयादत बि लिखोसि, जनाज़े ते वियो लिखोसि, ग़रीबनि जी मदद लिखोसि। पर बहु याक़िफ़ मुतक़िफ़ुन माना नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिं बानी रमज़ान जे आख़िरी ॾहाके में इत्काफ़ जी नियत करे वेठो अची मस्जिद में, अल्लाह जे घर में पंहिंजे घर खे ॿारनि बचनि खे नरम बिस्तरनि खे छॾे आयो। ॿी का लालच दुनिया जी कोन, सिर्फ़ रब जी रज़ा। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुकुम खे मञण अची वियो। मुंहिंजे नबी फरमायो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त वाइदो करे छॾियो सिर्फ़ मोहम्मद जी उम्मत जे लाइ, बाक़ी कंहिं उम्मत खे इहो सवाबु कोन्हे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां अल्लाह वाइदो कयो ऐं हिन उम्मत सां वाइदो कयो। फरमाए त उन जे आमालनामे में अल्लाह रब्बुल इज़्ज़त 2 हज फ़र्ज़नि जो सवाबु 2 उम्रनि जो सवाबु क़बूल कयो। असांजा हाजी सगोरा हज ते वञनि था, लखे रुपया भरे उमरो करनि था, लखे रुपया भरे। हाणे उन्हनि जो उमरो या फर्ज़ी हज
कबूल करे रब मर्जी जो मालिक का न करे मर्जी जो तो असांजे आफाल किरदार अहिड़ा हूंदा हज जहिड़ा त न हूंदा असांजे हज खे कबो हज मक़सद छा आहे हाजी हज तो मोटी आया अॻे खां वरी पूरा करणा हरा पाई में वधे उमिरि खां मोटी आया चङा अञा लथा ई पहिरियों ॾाढ़ी खे सड़ाई मोटियो आहे तव्हांखे ख़बर आहे त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मना थियल आहे जेको ॾाढ़ी कूड़े ऐं कतरे मुझे रोज़े अतर के अची करे मुझे सलाम न दे मां मोहम्मद खे तकलीफ़ वेंदी तव्हां ख़बर आहे त मजूस ने जो नसारन जो फारस को ईरान को जेके कासिद आया हुआ जंहिंजूं मुछा वॾियूं ॾाढ़ी कटियल ऐं कूड़ियल हुई त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवी में वेठा हा हिकु तरफ़ मुंहुं करे वेही रहिया सहाबा खे चौधरी ॿाहिरि बीह रहो ऐं एॾे वरी तव्हां सां गुफ़्तगू कयो मां मोहम्मद जी शक्ल नथो ॾिसां ये तो हाजी साहब बुरा बन मेरा पूरी वजह जैसा नबी का दुरूद पढ़ा था नबी का दुरूद का हुक्म जवाब ना सवाब कुछ भी बोल अरे एतरे तक लिखला दाढ़ी कूड़न ए कतराण वाले ते अल्लाह जी लानत होंदी है इस तरह लानत जो बैतुल्लाह के अंदर बीठो हुंदो भी खुदा जी लानत करता असा नबी जी सुन्नत के सब असां सम्झा बसि पंहिंजी मजबूरी आहे असां ठहूं कोन था ॾाढी पुराणे सां खाधा छो त असां यहूदी ऐं नसारनि जा मुशाबिर कयूं अंग्रेज़नि जा असां मुशाबिर कयूं असां ॾाढी नबी साईं जे सुन्नत खां नफ़रत कयूं एतिरे ताईं बि लिखियो वियो आहे जॾहिं इंसान सुम्हंदो आहे न सुम्हण खां पोइ इंसान जा हर अमल बंदि थींदा आहिनि पर ॾाढी कूड़े वारे जे मथां बि अलाह जी लानत रहंदी आहे छा पुछूं मुस्लमाननि कुछ पांजी जान जिस्म ते रहम कयो पांजी आक़िबत खराब न कयो पांजे महबूब मोहम्मद करीम जा आशिक सच्चा ऐं पक्का बणजो ऐं हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत के अपनाइण वारा बणजो चओ इंशाअल्लाह इंसान के वक्त सारा गलती जो कर बराबर गुनाह इंसान को फरिश्ता गुनाह न कंदा गुनाह तू असां कंदासीं माफ़ी के ॾींदो बा माफ़ी ॾियण जा दरवाज़ा बंदि न आहिनि पर तौबतुन नसूहा सच्ची दिलि सां तौबा कंदो त अल्लाह बि तव्हांजी तौबा रमज़ान खे कीमती बणायो रमज़ान खे सेकंड खे मिंट खे कलाकनि खे एॾो वॾो रमज़ान ख़ुदा जो कसम आहे छो त रब जी 24 कलाक रहमत पई हलंदी आहे रोज़ेदार ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात रोज़ानो पहले आसमान ते लही ऐलान कराईंदो आहे अला हल मुस्तगफिरन फस्तगफिर आए को गुनाहगार मूंखां गुनाह जी माफ़ी वठे त मां गुनाह माफ़ अला हल मुस्तरज़िकिन फअरज़ुकु इहो हिकिड़ो ऐलान न थींदो आहे मगरिब खां सुबुह जे बात फुटी ताईं मलाइकनि जूं रड़ियूं हूंदियूं नी यो ऐलान पियो थींदो अल्लाह जी तरफ़ खां आए को गुनाहगार गुनाह जी माफ़ी वठे त रब माफ़ करे आए को रिज़्क़ तंग वारो त अल्लाह रिज़्क़ जी कुशादगी जो दान करे त रब कुशाद रिज़्क़ आम जाम ॾेई छॾे आहे को मुसीबत ज़द परेशानी जे अंदर वरतल असां हर मुसीबत में पता पिया बीमारी जी मुसीबत आहे न बा घर जे अंदर सुकून न आहे मुसीबत आहे छेड़ो झगड़ा जेके हलनि था इहा बि मुसीबत आहे ॾिसो न शादम जो काले वञी करे माण्हुनि जो क़त्ल ग़लत कयो वियो न तेरी न मेरी इन्हनि माण्हुनि खे नाजाइज़ जेके क़त्ल ग़लत करनि था कातिल ख़ुशि न थियनि त असां क़त्ल करे फ़ख्र सां काटो मथे करे घुमंदा न ख़ुदा जो कसम आहे इहे शर्मंदा हिते बि आहिनि पर क़यामत जे ॾियारे बि शर्मंदा हूंदा ऐं कातिल जी सज़ा रब्बा जहन्नम ॾे जानी वाणी मुसलमान के कत्ल करे ममन कत्ल मुतामिदन फजला जो जानी वाणी मुसलमान के कत्ल करे उन की जगह जहन्नम आहे कुरान में अल्लाह फैसलो करे दूसरा मानो कत्ल